अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया हो मुंहिंजो यूट्यूब चैनल जियो गोज़ाई। अॼु मूं सोचियो त जेको आहे सो कमु बि नओं आहे ऐं दोस्तनि खे कुझु ॾसींदो हलां। अॼु गर्मी हुई 47 सेंटीग्रेड। ही दोस्त ॾिसो सघो था पिया जेके थधी बोतल पी रहिया आहिनि। ही दोस्त न जेके कमु करे रहिया हुआसीं अंदरि खज़ान, सिंधी ॿोली में चइबो आहे टांकी, जेका पाणी जी हेठि ज़मीन में लॻिबी आहे। ही ॾिसी सघो था हिन में केतिरो त लो लॻी रहियो आहे ऐं गर्मी हुई, तमामु वॾी गर्मी हुई। त कुझु असां साई खणी रहिया हुआसीं हिते। दोस्तनि चयो ठेकेदार खे त बोतल घुराए वठि त गर्मी वॾी आहे। मूं सोचियो त कुझु दोस्तनि खे कमु ॾसींदो हलां। हीअं असां कमु कयोसीं तक़रीबन ईअं सम्झो त 4 कलाकनि में। 4 ॼणा हेठि हुयासीं, अहिड़ा 6 ॼणा खनि मथे हुया। टोटल 10 माण्हू हुयासीं असां। हीअ असां अॼु कमु कयोसीं सिर्फ़ु 4 कलाकनि जो। हीअ अवां ॾिसी सघो था पिया ऐं कुझु वधीक वीडियो अव्हांखे बाद में बि ॾेखारींदा रहंदासीं। साइड में खदान लॻी रहियो आहे ॿियो बि। हिते आहिनि असांजे ठेकेदार जूं 3 बिल्डिंग। वधीक चैनल ॾिसंदा रहियो मुंहिंजो ऐं वधीक ॿियो पार्ट ॾिस।